या है दुरूद जी बरकत अया वाक्यो वडो अज वायदो क्यों लांगा जे गोठ वारो इन इलाके जा मुसलमानों उहे केड़ा केड़ा मुसलमान जेके मुसा वायदो कन तो रोज सरकार दो आलम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मता रोज 100 दफा दुरूद शरीफ पढ़ंदा उहे हथ करो वायदो वडो न त नंढो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम दुरूद इब्राहिमिया जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन मा व आलु मा रोज पढ़ंदो हाणे भी नतर कोई फंड छड़या हाणे छड़या तम न हाणे भी एतरो आहे त 1000 भी पढ़ंदो कले 800 कले 500 100 तो भला 100 दफा 100 हर नमाज का बाद 20 दफा पढ़ो दुरूद शरीफ बस बियो न त नंढड़ो सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जी शफाअत भी नसीब थी सके तो दिल से पढ़ने तो मिठे मोहम्मद जी ज़ियारत भी नसीब थी जागो माता ने अर्ज खणी आयो मैं जल्दी बात खत्म कर बीमार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी सदगो वञास मुझो साईं पांजे सहाबा जे विच में वेठो एडा सहाबा वेठा मुझो दिल पर नबी पांजे सहाबा जे विच में ये बियो नजर अचे जी चोरिया जो चंद्र सितारा जे विच में चमकदे नजर इंदो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुझा बचड़ो ओ मुझा साबियो ताजे दुनिया मामा मोहम्मद करीम के टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि हुब्बे इलैया मिन दुनिया सलास अवांजे दुनिया मामा मोहम्मद करीम के टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि हुजूर ये जो चयो 4 यार वेठा सैयदना अबू बकर सिद्दीक सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान गनी सोनो अलीउल मुर्तजा रिजवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन एक एक जो हुजूर जो पांजी पसंद बुधाए तमा भी पांजी बुधाई दो मासो हर सहाबी बो चवे साहब ने चयो या रसूल अल्लाह अवा के केड़ियों शयूं टे पसंद आइन हुजूर फरमायो अत्तीब वन निसा वजुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलात दुनिया में हर कई मानू के काना का से पसंद हुंदिया घणा मानू बिरयानी जा शौकीन घणो हलवे जो के सयूं जा को शराब जो को जुआ जो को कुकड़न वेणा जी पसंद के गोई भजाइण पसंद के छोरे के सजो दी मोबाइल हलाइण पसंद रात जो बी ताई पसंद हुजूर का साहबा पुछंदा सही केड़ी पान फरमायूं खुशबू मांखे ॾाढी वणंदी आहे सुभान अल्लाह ॾाढे न चो खुशबू हालांकि मुझे साईं जे जसद तल मुबारक में खुशबू घुमंद खुशबू हलन त खुशबू जावा दमके जे घर घर में मुझे साईं जे जमण जी खुशबू पोती आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाण दा फरमाए तमा मोहम्मद जाए त खुशबूदार थी करे जाए हालांकि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजो खुशबूदार एकरी माई में सुलैम हुजूर पर नूर सदको वजा जो बगर मुबारक भी गड करे पाण फरमायो में सुलैम जी मुझा शादी करे साईं माता जो बगर मुबारक भई गड कर शा कदिया मुझा साईं मां पांजे पुत्र जी शादी कराई दस उनके शादी वारी रात हण दस आका से फरमासो माखे देसी जी आका सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे को बगर मुबारक हो रोड़े नहीं उम्मे सुलैम खणी वञ एड़ो तो के किथा भी अतुर न मिलंदो शादी वारी रात गोट कुआर के हिकु हिकु बुढ़ो कढी करे लगायो दई इलाके जा मानू भजंदा आया पुछंदा में सुलैम अतरो कानो आदो दई मदीने जी बाजार जो या शाम जी बाजार जो अल्लाह अल्लाह ओ कोड़े
खान अल्लाह का जे गोठ में चलवारो मायू में सुलेम चलो थी इन के मक्के जी बाजार जो तुरा न शाम जी बाजार जो तुरा ये आखिर ज़मान मोहम्मद करीम जे पगर मुबारक जी खुशबू आहे और तो जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फां खो लिया ले चली बात सबा खुशबू की भर भर जोड़ी साहब ये अचे मुझे साईं मदीने जी बाजार में वीदा खुआरन वाली बाजार नहीं मदीने जी बाजार खुआरन जी बाजार में वञ का टीवी दी हले का गाना मदीने जी अज भी बाजार में वञ हर दुकान में अल्लाह जो कुरान पियो हले अल्लाह सबने के मदीनो घुमाए साईं जन जो ये वीदा अबा मिलावट न था की अबा मिलायो न था अबा ऐ बबू दाए कोनी जो अबा ऐ बबू दाए जो ता ऐ बबू दाई ना गलायो न था अरे मोबाइल घणे वरती दई चंद सही ये मोबाइल सही वठी आयो 2500 चंद सही 3000 भला बैटरी के अंदर सही अल्लाह जो कसम हफ्तो हलंदी आ होडो बदी भी ना आए पता त बुधाए साईं फरमाईंदा जेको भी सौदो ॾियो ऐ बुधाए वठी न वठी कपड़ो ॾो भी बुधाए असां त बढ़ाए चढ़ाए करे वरी तारीफ़ साईं ईंदा बस ये जो हिकिड़ो साहबी आयो कपड़ा सजा पगर में चई मां साईं सां कीअं मिला ये इए तो मिला तब जी तकाज़ा है सजी जान बदबूदार पगर में एडा मुझो साईं पग पर मुझो साईं भाकुर पाईंदो इन चो ठीक ये हथ दीदो मास जिए जो वे जो वयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुट सलाम अलैकुम जी वालेकुम अस्सलाम सदको वजाए पान फरमायो काडे वईगी हुजूर पुरनूर भाकुर बातो से पान फरमायो पुट काडे वईगी हिया जो हथ नहीं त हथ ते लिफा पयल हो पुट दे ख़बर चा कंदो आ जेसे हलाल जी रोज़ी पत्थर कुटी नो आया जग मां काढू गडो करे गोटे बाजार में कबाए पाजन बच्चन के रोज़ी हलाल जी खाराईंदो आया खुदा जी साजो कसम मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो हथ कड़ी करे चुमी नहीं फरमायो अलका से वो हबीबुल्लाह पुट पोरे अल्लाह जो दोस्त दई चुमी साहबी तो जमा घर वैसे कमी सब पगर में ही ना लाहे जो ज़ाल के न में त घर वारी चयो त ही अजु काडो खुशबू नहीं आयो आ काथो आनी तई वाह जी खुशबू दस चवे तो खुशबू नहीं आयो आ सदको वना सुमिट्री मोहम्मद साहब भाकुर पाए आयो त जैसी ताई वा खमीस कमीस हलेस भाई हुजूर जे मिलण जी खुशबू हुई पर फरमायो अतीब खुशबू मा के ॾाढी प्यारी तव हणंदो सेंट या न खुशबू अतर अतर बब्बा गालियो तो अतर हण मा एक तो तुझे जिस्म में खुशबू थी माण्हू के वणंदी जेको ही हथ ॾिनी ॾिसंदो खुशबू न भाकुर पाईंदी इहो भी फर्क थींदो ऐं ॿियो सदको वञा मिठे मोहम्मद जी सुन्नत अदा थींदी ऐं टियों सदको वञा 100 शहीद जो सवाब मिली मन आया सुन्नती इंद फसाद उम्मती फलो अजर में तो शहीद पान फरमाए जेको मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत के जिंदा करे 100 शहीद जो सवाब असां वटि क़दुर न आहे हुजूर जे सुन्नत जो बे नंबर में फरमायो निसा पान फरमायो नेक बीबियूं नेक औरत पान फरमाए मांखे पंहिंजूं बीबियूं भी ॾाढियूं प्यारियूं पंहिंजूं हुजूर के 12 घर वारियूं ॾाढियूं प्यारियूं साईं जन सभिनी जा हक़ अदा कया एक जेड़ा कमरा एक जेड़ा लद्दा एक जेड़ो खादो एक जेड़ो प्योर पर मियां सा तय्यबा ताहिरा मुतहहर मरियम इस्लाम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नंढड़ी रानी अम्मा
खुदा जो कसम सभिनी खां ॼाणो त हुन सां मुहबत घणी हुई पोइ साईं दुआ घुरंदो हो मुंहिंजा मौला जेको मुंहिंजे वस में हुयो मां कयो हाणे जेको तुंहिंजे वस में आहे तूं कर दिल जो मालिक तूं अम्मी आशा तैयबा ताहिरा मुतहर हुजूर केॾी प्यारी हिक दफ़े घर में आया आशा जी मुंहिंजा शादी करे सोना मां वेठी आहियां पाण फरमायूं आशा उथी मूंखे पाणी त प्यार अल्लाह अल्लाह आए लांगा जे ॻोठ वर अम्मी आशा फरमाए थी मां पाणी खणी करे सदको वञास मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिनो पाण फरमायो आशा तू भी सोना तव्हां हुक्म कयो मां भरे आयुसि पाण फरमाए मुंहिंजो हुक्म आहे त पी अम्मी आशा फरमाए थी मां पीअंदे पियां पई हुजूर साईं ॾिसनि पिया मुरकनि पिया जॾहिं पीतम हुजूर फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा सब न पी जाए अधु मां मोहम्मद करीम लाइ बचाए जाए ॾाढा न थो चवे फरमाए थी मां साईं खे पाणी ॾिनो पाण फरमाए आशा ॿुधाए त तूं पंहिंजा चप काथे रखी पाणी पीतो आहे त मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नुबुवत वारा चप मुबारक उते रखी पाणी पीए थोरो ॾाढा सुभाणे ॻाल्हि गीचे में विझां कसम अल्लाह जो जंहिंजी शादी थियल आहे तव्हां करे ज़ाल जी उमिरि पीती आहे ॻाल्हायो नथा कि उन सां पवंदी नथा साईं वेठा न मुर्शिद साईं पुछो न हदीस में आहे जेको माण्हू गिरो भॼी ज़ाल खे वात में विझे ऐं ज़ाल गिरो खणी मुड़ुस जे वात में विझई इहा मोहबत आहे अर्श वारो अल्लाह ॾिसे थो रब थो फरमाए मलाइका होॾे त ॾिसो ज़ाल मुड़ुस जी पाण में केॾी मोहबत आहे तव्हां नेकियूं लिखो न मां रहमत वसायो ॿाहिरि ख़ुशि कुहारनि जे होटल ते ख़ुशि आदलपुर वञे या घोटकी वञे ख़ुशि रिली 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 रात जो अध रात जो ईंदो पर मुंह ते जीअं घर टपंदो त 12 वॼी वेंदसि हूअ ख़ुशि घर टपंदो न पोइ हसकार पाण ॾिठो न कंदो ईंदो कावड़े घर टपी चवंदो मानी काथे आहे देर जो आयो 12 मानी काथे आहे हो चवंदसि खारे हेठों पई थई जेड़ो करे गिरो भजी एडी कौड़ी एडो लूण हेड़ी तेड़ी अरे साल सां जेड़ो करे हुजूर फरमाए घर अचंदो अचो त मुरकदा अच घर अचो छड़ो मान जा मुर्स जा हक ना है मान जा भी हक दवा अज लांगा जे गोठ में मारो मान जा हक बयान कयो या लौड ते सुबह जो हिकड़े भी लांगा के नाश्तो न मिले अल्लाह हिकड़ी शादी बी शादी टी शादी अब आइए ना कयो कुरान में मुंड में हिक शादी ना है ही कान लिखियल मुंड में कना है साईं वेठा न मुर्शिद कई फांकिहू मा ताब लकुम मिनन निसाई मसना सुभान अल्लाह माना मसना माना वसुलास वरुबा निकाह कयो बिन सा चैन सा फाइन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिदा अरे जेकरे भाव तव त दिल न कंदासे वो अल्लाह दो चवे त हिकड़ी खणी तव गंजो कयो मौलाना चालो चंदो सफा भाड़ियो त हिकड़ी खणी छो त अदल भाड़ी न कंदो न दुनिया भाड़ी न वडी के छड़े वरी नंढी वडी छुटी ता चार कयो चार कमरा चैनी के एसी ये त हिक एसी दबी पई गर्मी में मरे सोलर भी न होजेस हिकड़े के 5000 वगो तबी के 500 हिकड़ी छेले सा भाजी खाए तबी बसर कुटे पई खाए यो ये इंदो जी फिंगी करे घुमंदी आ न एकलो पासो सुप कर हुंदो न ये अधरंगो थो इंदो भली कर शौक आइते चंगा भला टंगा पा हुंदा क़यामत जे ॾियारे दुनिया ते ॾाढी हुंदन तस्बीह जी ठक ठक हुंदन निरण ते सजे जा निशाना हुंदन ज़ाल जे हक में टंगियो पियो हुंदो कुटी न समाला के जे उठो बदल से कोडबो हां हुकूकुल्लाह अल्लाह पंहिंजा हक माफ़ करे ॿारनि जा हक माफ़ करे ज़ाल जा हक पुटनि जा हक न्याणियुनि जा हक न्याणियुनि तव्हांखे छा कयो हाणे
ओता कभी पुट जी नाले जमीन भी पुट जी नाले थी ट्रैक्टर भी पुट नाले थी मोटरसाइकिल भी पुट नाले थी धी छा कयो थई उनखे हक नथा ॾियो चङा भला थी उनखे हक नथा ॾियनि ते धी माफ़ कयो आहे छो माफ़ कयो अथई विहारे छॾे अचा मथा करे छॾे ॾंद भॼी पिया चई मुंहिंजी नंढड़ी आहे दीन माना वाइज़ माना नसीहत अर्ज़ करण आयो आहियां हक़ अदा कयो सभिनी जा चोरनि खे विहारियो न चोरनि खे बि परणायो न त क़यामत जे लाइ चङा बीठा हूंदव अल्लाह जो कसम मां तव्हां खां पुछां थो तव्हां सभु मुवहिद आहियो न मुजाहिद आहियो न जन्नत खपे पोइ मां तव्हां खां पुछां थो मां जे हक़ बयान कई वञा सभिनी जा मां तव्हां खां पुछां थो तव्हांजे घरनि में जो पुट ॼमंदा आहिनि तव्हांजे घर में मायूं सेरा चवंदियूं हा छड़ो हाले जी शरीफ़ जे बुज़ुर्गनि जे हवेलीअ में मायूं न चवंदियूं हूंदियूं मूंखे यकीन आहे पक्का पर चङनि भलनि मुलनि जे में जेके दुनियूं पातल कनि पोइ बि होॾियां थोरो सुहिणो कढंदी थोरो ईअं अखियूं वरण जूं ॿारनि ऐं धीउ जो ॼमंदी आहे त मायूं सेरा चवंदियूं ॻाल्हायो नथा छो हुज़ूर फरमायो लोगो मानो ताके पुटन जे जमण जी मुबारक था ॾियनि मां मोहम्मद न्याणीअ जे जमण जी मुबारक पियो ॾियां जै पेट मां पारिया पारिया न्याणी जमी भलो पेट खैरुल बदन उन न्याणियूं ॾियायोसि वे ॾियायोसि जी तरबियत कई तालीम नई वॾियूं थियूं भले घराणे मां शादी करायई हुज़ूर फरमायो इहो शख्स मां मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में हूंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम ओलांगा जा मुसलमानो कलमे वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा जेको न्याणीअ खे रहो वठी मथो ढकायई कोको वठी ॾिनई वारड़ी वठी ॾिनई हुज़ूर फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तरफ़ थो चवे सदके जो सवाब लिखोसि न्याणियूं निमाणियूं अथव हे रबियुल अव्वल जो महीनो ताज़ो ताज़ो गुज़रियो घणनि त रबियुल अव्वल में टपा ॾिना बिरयानियूं खाधियूं सायूं लॻड़ियूं हयूं नारा हया देगियूं चाढ़ियो बसि जन्नत मिलंदी न न न मीलाद खे ईअं न चइबो रपणियण जो नालो मीलाद न हो लग्न जो नालो मीलाद न हो मीलाद मुस्तफा मल्हाइणो अथई हीअं मल माता जो के जलसे के भी चवंदुमि त हे मीलाद मुस्तफा जो जलसो हुज़ूर जे जमण जो मुंहिंजो साईं आयो ख़ुदा जी ज़ात जो कसम माण्हू काबतुल्लाह जो तवाफ़ गाढ़ो कंदो अबे जी इज़्ज़त न अमर जो अदब न ओड़े पाड़े जो हया न वॾनि जी इज़्ज़त न नंढनि ते शफ़क़त न चलन भरी राति माईअ जो मुड़ुसु मरी वञे सॼी ज़िंदगी कायारी मेणा जन सिंध भाॻियां चंडरीअ वेठी हुजे न्याणियूं ॼमनि त पूर जन अल्लाह 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 हुज़ूर फरमायो ओ लोगो न्याणियूं पूर जहिड़ियूं न अथव न्याणियूं निमाणियूं अथव हुज़ूर फरमायो अम्मा जे पेर जे तां जन्नत अथव अबो जन्नत जो दरवाज़ो अथव ख़ुदा जी ज़ात जो कसम रबियुल अव्वल में सोनो जाओ उहो नबी जाओ जे मोहम्मद करीम संगे हया सेखारो नारे तकबीर ताज तख्त खत्म नबुव्वत ताज तख्त खत्म नबुव्वत नारे तकबीर आगे पूरी ना न्याणियूं सदको वञा समिचो मोहम्मद आयो ज़ालिम आदिल बणजी हो साईं वॾे हिकिड़ो माण्हू आयो न साईं मां ॾोह कयो त माफ़ी मिलंदी तुंहिंजे दीन में गुंजाइश आहे अल्लाहु अकबर छा पाणो छा कयो अथई चइसि वॾो ॾोह कयो अथमि सोना कलमो पढ़ा क़बूल थींदो पाण फरमाई कहिड़ो ॾोह अथई वॾो आहे चइसि वॾो पाणो ज़मीन वॾी ॾोह चइसि ज़मीन नंढी आहे ॾोह मुंहिंजो वॾो पाण फरमायो आसमान वॾो या तुंहिंजो ॾोह चइसि आसमान नंढो आहे ॾोह वॾो साईं फरमायोसि अल्लाह वॾो तुंहिंजो ॾोह वॾो चइसि अल्लाह वॾो आहे ॾोह नंढो बयान कर चइबो साईं तव्हां न हुयव अव्हां जो कानून हाणे असांखे सम्झ में पियो अचे अबू जहल खान जो कानून हो चोरियूं ॼमनि पूरियूं पाले 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 वरी पर घर भरियूं ॾाज ॾियूं जीअं हाणे चवंदा ॾाल जे ॾवण जे करे चोरियूं वेठियूं आहिनि वीचारियूं
क्या गरीब मानू जेको आसो न हलाइंदो न ॾेखारींदो न दाज तव्हांजे ॻोठ में ॾेखारींदो अदी मामे ॾिनो अथसि अॼु हे चाचे ॾिनो अथसि ॿुधाईंदो न पोइ जंहिं छोकिरीअ जो ॾाज थोरो हूंदो न त पोइ ईंदियूं वरी पोइ मायूं हीअं चप करे चवंदियूं हूं ॾाज छा ॾिनो अथसि पोइ वरी उहा ॿी वेंदी मुड़ुस खे चवंदी कम बि कंदी तकड़ न कजांइ छोरी परणाइण में छो चए हुनजो ॾाज नंढो त सॼो पाड़ो खिलेसि पियो हाणे गॾह गारो थो हले जेसि ताईं वॾो ॾाजो करे तेसि ताईं छोरीअ जो छुबंदो थी वञे दाज जे डोल में न्याणी वेझी दाज ॿुधो अम्मा फातिमा जो ॾाजो कहिड़ो तोखे ख़बर आहे त हिकु मुसहफ़ क़ुर शरीफ़ जो तोहफ़ो अम्मा फातिमा जो ॾाज हिकिड़ो काठ जो प्यालो उन औरत जो ॾाज आहे जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे अम्मा फातिमा जो ॾाजो कहिड़ो ख़ुदा जो कसम आहे काठ जो प्यालो ऐं हिकिड़ो विहाणो जंहिंमें खाबर पियलो खाबर खजी